पीपल्स पार्टी के चेयरमैन बलावल ज़रदारी सिलेक्टेड सरकार मुल्की मईशत के तबाह करे छड़ियो आहे। 2 सालन दौरान मुआशरे के तमाम घणो नुकसान पहुतो आहे। मुल्क अंदर एक नई मीसाक जमहूरियत की जरूरत है। इस्लामाबाद में मुखालिफ धुर तरफा सडायल ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस के खिताब कंदे बलावल ज़रदारी जो चवण हो त कोशिश कई त बजट का पेरी एपीसी सॾाई वञे। एपीसी जरिए अवामी बयान ऐं करारदादू ई न पर ठोस कदम खणण चाहियूं था। बलावल ज़रदारी जो त जॾहिं जमहूरियत नथी हुजे तो मुआशरे के हर पासे का कमजोर कयो वञे थो। मुल्क अंदर 2 सालन दौरान मुआशरे के नुकसान पहुतो ऐं ॾोहन में वाधारो थियो। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त तारीख़ी बरसातुनि दौरान अवाम खे लावारिस छॾियो वियो। जॾहिं मुल्क में चूंडियल नुमाइंदा नथा हुजनि त अवाम जी आवाज़ ॿुधी न वेंदी आहे। हू चाहिनि था त हिकु नओं मीसाक जमहूरियत आणियूं ऐं उन जो पंहिंजो अलॻि मंशूर हुजे। हुन वधीक चयो त जमहूरियत ते धाड़ो हणी सिलेक्टेड खे आंदो वियो। सिलेक्टेड सरकार मुल्की मईशत के तबाह करे छॾियो आहे। मुल्क अंदर जमहूरियत न हूंदी त अवाम जे हक़नि ते धाड़ा लॻंदा रहंदा।